अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। नाज़िम जोखियो जेको कूड़नि सरदारनि वॾेरनि आॾो न झुकियो, सिर्फ़ वीडियो डिलीट करण तोड़े माफ़ी न वठण तां नाज़िम जोखियो खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। एतिरो त नाज़िम ते तशद्दुद कयो वियो जो हुन जे जिस्म जा तक़रीबन सब हॾा भॻल हुआ। जेका पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं आई आहे उन में वाज़िह तौर ते निशानदेही कई वई आहे त हीउ मामिलो बिल्कुलु वाज़िह हो ऐं इन बेदर्दी सां नाज़िम खे क़त्ल कयो वियो। सिंध मक़तूल नाज़िम जोखियो जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ उथी बीठी आहे। हिकु उमेद महसूस थी त शायदि हाणे कूड़नि वॾेरनि पीरनि सरदारनि खां जान छॾाई वेंदी जेके इंसाननि खे इंसान बि नथा सम्झनि। क़त्ल में सिधो सौ मुलविस जाम अवैस ऐं जाम करीम जे इस्तीफ़ा तोड़े गिरफ़्तारी जा मुतालबा साम्हूं आया। नेठ सिंध जे हुक्मरान जमात पीपुल्स पार्टी जाम अवैस खे गिरफ़्तारी ॾियण जो मुतालबो कयो, जंहिं बाद सॼे मामले ते सॼी सिंध में सख़्त कावड़ जी लहर बेछायल हुई ऐं जाम अवैस उन ई राति गिरफ़्तारी पिणु ॾिनी हुई। कुझु ॾींहं पहिरियां ई केस जे फ़रियादी ऐं नाज़िम जे भाउ अफ़ज़ल जोखियो जाम करीम जो नालो बि केस में दाख़िल करण जी दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं बाद जाम करीम जो नालो केस में शामिल पिणु कयो हो। उन जो वाज़िह सबबु इहो हो त नाज़िम जोखे खे बंगले ते घुरायो जाम अब्दुल करीम हो, जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो MNA पिणु आहे। न सिर्फ़ु एतिरो पर मक़तूल खे क़त्ल जो ख़दशो हो जो हुन आख़िरी वॉइस मैसेज में बि जाम अब्दुल करीम जो वाज़िह तौर ते नालो खयो ऐं चयो त पोस्ट रखण तां मूंखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। जाम अब्दुल करीम जा माण्हू मूं वटि आया आहिनि जिन मूंखे घुरायो आहे। मूंखे कुझु बि थिए त अव्हां सम्झी वञिजो। वाज़िह तौर ते उन पारां इहो चयो वियो हो त जाम अब्दुल करीम हुन जे क़त्ल में मुलविस हूंदो। छा चवणो मक़तूल नाज़िम जो पंहिंजे आख़िरी मैसेज में अचो त सभ खां पहिरियों ॾिसो। नाज़िम जोखियो जो आख़िरी मैसेज अवां ॿुधो। न सिर्फ़ु एतिरो पर जंहिं ॾींहुं नाज़िम जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो लॻल हो उन वक़्तु नाज़िम जो भाउ जेको हिन केस में फ़रियादी पिणु हो अफ़ज़ल जोखियो, उहो उन ॾींहं ते छा पियो चवे, अचो त इहो बि ॾिसो। पर्सनल सेक्रेटरी जाम करीम जो MNA जो नियाज़ सालार वो मुझे रात 11 बजे मुझे फोन करे चई तो भाई तू हलो जाम करीम घुरा अवां खे फैसलो कराई था हलो तव्हां उते जीअं पहुतासीं त जाम करीम जे गार्डन समेत जाम करीम मुंहिंजे भाउ खे उते माना काफ़ी तशद्दुद निशान बनायो, उनखे ज़ख़्मी कयो, कपिड़ा फाड़ियो। नाज़िम जे क़त्ल वारे ॾींहुं अफ़ज़ल जोखियो चवे थो त जाम अब्दुल करीम तशद्दुद कयो, जंहिं बाद हुन चयो त तलूर खां इंसान जी जान मथे आहे छा। ही आख़िर पोइ अहिड़ो छा थियो जो मुख्य कातिल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA जाम अब्दुल करीम जो नालो केस मां कढण जो बयान अॼु अफ़ज़ल जोखे अदालत में ॾिनो आहे। कुझु ॾींहं पहिरियां नाज़िम जोखियो जी घरवारी अदी शीरीन इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त अफ़ज़ल खे सभु ख़बर आहे। अफ़ज़ल खे सभु ख़बर आहे त कीअं नाज़िम खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। अफ़ज़ल डिॼी वियो आहे, ब्लैकमेल थियो आहे। छा चवणो हो उन टाइम अदी शीरीन जो, अचो त इहो ॾिसो। नाज़िम जी घरवारी जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, जंहिं बाबति अफ़ज़ल खे सभु ख़बर आहे। अफ़ज़ल खे डिॼारियो धमकायो वियो आहे, अफ़ज़ल खे ब्लैकमेल कयो पियो वञे, हू डिॼी वियो आहे। मां न डिॼंदसि, मां जान बि क़ुर्बान कंदसि ऐं पंहिंजा ॿचा बि क़ुर्बान थी वञनि त मां पोइ ते न हटंदसि ऐं नाज़िम खे इंसाफ़ वठी ॾींदसि। इहो चवणु हो अदी शीरीन जो। अॼु अफ़सोस अदी शीरीन जी उहा ॻाल्हि सच निकिती त अफ़ज़ल डिॼी वियो आहे, अफ़ज़ल ब्लैकमेल थी वियो आहे या अफ़ज़ल को न को सौदो कयो आहे। अफ़ज़ल खे सभु ख़बर आहे। जाम अब्दुल करीम क़त्ल में मुलविस आहे। अॼु अदालत में अफ़ज़ल जोखियो 164 जो बयान ॾिनो, जंहिंमें अफ़ज़ल जोखियो जाम करीम बाबति चयो आहे त जाम करीम साख खई आहे त हू क़त्ल में मुलविस न आहे, उन जो क़त्ल सां को बि तालुक न आहे, पर जाम अवैस ऐं ॿिया मुलविस आहिनि। जाम अब्दुल करीम खे केस मां कढियो वञे, हू हिन केस में मुलविस न आहे। अफ़ज़ल जे हिन बयान बाद सॼी सिंध में हिन वक़्तु सख़्त कावड़ वारी लहर छायल आहे। ऐं हुन सां गॾोगॾु इहो बि मालूम थियो आहे त अफ़ज़ल जोखियो हिकु वकील सां मिली करे ठाह कयो आहे हिन सॼे मामले ते। ऐं उन सां गॾोगॾु इहे बि ख़बरूं अचनि पियूं त कागरी रक़म वठण जो बि ज़िक्र कयो वियो आहे हिन सॼे मामले ते। पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे नाज़िम जोखियो जी घरवारी अदी शीरीन असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन सॼे मामले ते। अदी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अदी अॼु अफ़ज़ल पारां अदालत में 164 जो बयान ॾिनो वियो आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त जाम अब्दुल करीम इन सॼे मामले में सॼे क़त्ल में मुलविस न आहे। छा हुन बयान सां मुतफ़िक़ आहियो? न आहियां मां मुतफ़िक़, मां ॿुधंदी इंशाअल्लाह ताला जेको आहे थींदो पोइ तव्हांखे सुबुह तक इंशाअल्लाह। ठीकु आहे त अफ़ज़ल भले अचे घर।
अच्छा आदि इहो बि ॿुधाइजो त अॼु जेको अफ़ज़ल पारां बयानु ॾिनो वियो आहे उन में संदसि चवणु आहे त ॼाम अब्दुल करीम क़त्ल में मुलविस नाहे। हूंदो आहे उहो त आहे में वठी वई हुअसि घुराई पाण न अब्दुल जाम करीम त घुराई हुअसि न। अच्छा इहो बि ॿुधाइजो त अफ़ज़ल जेको बयानु ॾिनो आहे उन बाबति तव्हां कुझु ॾींहं पहिरियां बि ख़दशनि जो इज़हार कयो हो ऐं मां चयो हो त अफ़ज़ल खे डिॼारियो धमकायो वञे पियो। अव्हां छा था सम्झो त अफ़ज़ल अहिड़ो बयानु छो ॾिनो आहे? अलाह एवा वधीक अचे त ख़बर पए न, अचे वधीक पोइ तव्हांखे मां ॿुधाईंदमि। अच्छा इहा मूंखे पाण कोन्हे ख़बर, पाण बीमार थी वई आहियां, चरी थी वई आहियां, पागल माण्हुनि खे पाण मज़ो थी पियो आहे, मुंहिंजी मज़लूमी जो फ़ाइदो वठनि त सुठी ॻाल्हि त न आहे न, मां पाण परेशान लॻी पई आहियां। ठीकु आहे अदी इहो बि ॿुधाइजो त छा अव्हां नाज़िम जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ अगरि नई का कानूनी तौर ते दरख़्वास्त ॾियणी पवे त तव्हां उहा ॾींदा? ऐं विड़ंदी पाण खे गोली खाराईंदी विड़ंदी, अगरि अफ़ज़ल कुझु घटे त ऐं विड़ंदी इंशाअल्लाह ताला माराईंदी हुनखे। वॾी महिरबानी अव्हांजी मक़तूल नाज़िम जी घरवारी अदी शिरीन असां सां गॾु मौजूदु हुई ऐं न सिर्फ़ु अदी शिरीन पर नाज़िम जी अमड़ ऐं उनजी भेण पारां बि इन सॼे मामले ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। हिन मामले ते सॼी सिंध में हिन वक़्तु कावड़ वारी लहर छायल आहे ऐं हिन मामले ते हिन वक़्तु सख़्तु रद्द अमल अचे पियो। जहिड़े तरीक़े सां नाहक क़त्ल कयो वियो मक़तूल नाज़िम जो त उन ते सॼी सिंध इहो ई मुतालबो करे पई त क़ातिलनि खे कहिड़े बि तरीक़े सां इन सॼे मामले में सज़ा ॾिनी वञे, उहे कंहिं बि तौर ते माफ़ी जा मुस्तहिक़ न आहिनि। इन सॼे मामले बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध लीगल एड कमेटी जा कन्वीनर आहिनि मोहतरम जनाब मोहम्मद ख़ान शेख साहब। शेख साहब वॾी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ज़ाहिरा जेके अव्हां जूं सोशल मीडिया ते वीडियोस साम्हूं आयूं आहिनि, अव्हां वांगुरु सॼी सिंध में हिन वक़्तु कावड़ जी लहर छायल आहे। ज़ाहिरा अव्हां हिन मामले ते जेको किरदारु अदा कयो आहे उहो बि सॼी सिंध जे साम्हूं आहे, पर हिन वक़्तु जेका हिकु ॿी उमेद पैदा थी आहे उहो आहे अदी शिरीन जो बयानु, जंहिं मुंहिंजे प्रोग्राम में बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त हू पाण केस विढ़ंदी। थोरे जो अव्हांजी जेका सोशल मीडिया ते वीडियो हुई हुन में अव्हां ज़िक्र बि इन बाबति कयो त सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त छा अदी शिरीन अगरि अॻिते अचे थी पंहिंजे मुड़ुस जे लाइ मक़तूल नाज़िम जोखियो जे इंसाफ़ जे लाइ त अव्हां सिंध लीगल एड जा वकील उनजो साथ ॾींदा? सर अदी शिरीन कुछ देर पहिरियां मूंसां ॻाल्हायो, उहा वीचारी हिमत वारी आहे ऐं असां हुनखे असद शाह राष्ट्री साहिब मूंखे चयो त असां वेंदासीं, राशिद अब्बासी, साईं काज़िम मैसर, सैद खलील शाह, असां सभई जेके सिंध लीगल एड कमेटी जा सभई दोस्त अदी शिरीन सां गॾु वेंदासीं। हुनखे पर हिन वक़्तु हू वीचारी पढ़ियल न आहे, वो अञा ताईं बिलीव नथी करे त यकीन नथी करे त एॾो कुझु थियो आहे, छो त अफ़ज़ल अञा घर नथो वञे। उन्हनि खे फोन ते ॿुधाइजो त अहिड़ी का शइ न आहे ऐं मोहम्मद ख़ान शेख कूड़ो बयानु थो ॾिए, ॿाहिरि कुझु कयो ई न आहे। हालांकि अॼु जेको ब्लेंडर थियो आहे इत्फाक़ आहे जो मां उन कोर्ट में हलियो वियुसि ऐं मुंहिंजो को कमु हुयो, मूंखे ख़बर पई त हे 164 था कनि ऐं ॿुधाइनि त को ऑफिसर मुंहिंजो दोस्त आहे उनजे चवण ते करियूं था, सो उहो सलाहूं सुठियूं ॾींदो आहे। बाक़ी भले ठीकु आहे, असां कोर्ट में वेही रहियासीं, मां बि वेही रहियुमि, माना जज जे चेंबर में हुयो। शेख साहब पाण उन ते ईंदासीं। ज़ाहिरा इहो सॼो ॾींहुं मामिलो हलियो बि आहे। हाणे जेको अव्हां जो बि ॿुधाए पिया राब्तो थियो आहे अदी शिरीन सां, त उन बाबति जेके पहिरियां इहो ॿुधाइजो नाज़रीन खे त पॉसिबिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि त हाणे इन केस खे अॻिते वधाइजे पोइ असां अचूं था अॼु जेको कुझु थियो आहे हुन ते? सर घणी पॉसिबिलिटीज़ आहिनि। जेकॾहिं अदी शिरीन जोखियो पाण हिमत कंदी, छो त उहो विक्टिम आहे, हुनजे पारां असां वकालतनामो फाइल करे असां केस विड़ी सघूं था ऐं भले हिन जेको बि कुझु कयो आहे इन अफ़ज़ल जोखे उहो बि कवर अप थी सघे थो। मां घणनि वकील दोस्तनि बैरिस्टर सां हिन ते सलाह करे चुको आहियां ऐं अञा ताईं होप मौजूदु आहे, अञा ताईं होप मौजूदु आहे त कुझु थी सघे थो। जेकॾहिं माना अदी शिरीन जोखियो त कोर्ट ईंदी ऐं असां हुनजो 164 बयानु रिकॉर्ड कराईंदासीं ऐं माना घणो कुझु थी सघे थो, जान अची सघे थी, ॿीहर जान अची सघे थी। उनजी अमल ॿिया जेके बि उन सभिनी जा 164 कराइणा पवंदा, 164 जा बयान रिकॉर्ड कराइणा पवंदा, पोइ असांजी टीम हुनखे खणंदी, असां ॿिए कंहिं ते एतबार हाणे न कंदासीं। सो
माना अञा ताईं पॉसिबिलिटी आहे त केस खे जीआरे वञे। ॿी ॻाल्हि आहे त हुनजी डाइंग डिक्लेरेशन बि आहे। माना जेको हुनजो आख़िरी बयानु हुयो शहीद नाज़िम जोखियो जो आख़िरी बयानु, उहो बि कम जो आहे। उनजी फॉरेंसिक ईमानदारी सां थिए ऐं जेको माना उन वकील खे बयानु ॾिनो मज़हब जो हुनजे खे, उहो सभु शयूं जो हिसो आहिनि। का बि शइ जेकॾहिं ऐं ॿियो जेका इन्वेस्टिगेशन थिए उहा हक़ इंसाफ़ जी थिए त पोइ कोई बि न बची सघंदो। ठीक सर, शेख साहब इहो बि आगाह कजो ज़ाहिरा जॾहिं अॼु इहा उम्मीद हुई एटीसी जा कलमनि बाबति ऐं अॼु सुबुह खां इहे ख़बरूं आयूं पिया, अचानक सां इहो बयानु साम्हूं आयो। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो जेको कुझु ॾींहं पहिरियां जाम अब्दुल करीम जो नालो पहिरियां छो त केस में दाख़िल न हो, उन खां पोइ दाख़िल कयो वियो, जंहिंमें वाज़े तौर ते अफ़ज़ल जो फरियादी जो बयान बि उन में मौजूदु हो। उन में अफ़ज़ल कहिड़ो मौक़िफ़ इख्तियार कयो, ऑन रिकॉर्ड केतिरा ई बयान मां हलाए बि चुको आहियां, जंहिंमें पहिरें ॾींहुं हू धरणे वारे हंध ते बीह चवे थो त जाम करीम फ़ोन कई हुई ऐं हुन तशद्दुद कयो, पंहिंजनि गार्डन खां तशद्दुद कराए ऐं पोइ हुनखे कमरे में वठी वियो। उन समेत मुख़्तलिफ़ शयूं वाज़े तौर ते आहिनि। अॼु ही बयानु उन पारां ॾिनो आहे त छा इन बुनियाद ते जेको अॼु हिन जो 164 जो बयानु आहे, छा उनखे उहो रद्द थी सघे थो या उन में का अञा तशरीह थी सघे थी? सर हाणे ॾिसो, जेकॾहिं हे हाणे ॿीहर पंहिंजो बयानु ॾे क्लेम ॾेई सघे थो 164, माना 164 जी हाणे अहमियत वधी वई आहे। उनजा पुराणा बयान हाणे का बि अहमियत नथा रखनि। हाणे हीअ असांजे केस में डेंट विझण लाइ मौजूदु आहे अफ़ज़ल जोखियो, छो त हिनजी क्रेडिबिलिटी ख़राब थी वई। हाणे असां उन शइ खे नथा वठूं। असां जेकॾहिं चवंदासीं जेकॾहिं हो अदी शीरीन जोखियो, उनजी अमल ॿिया जेके आहिनि ॿिया उतां जा गवाह जेके आहिनि केस में, उहे जेकॾहिं बीठा आहिनि मज़बूती सां त अञा केस में दम आहे, अञा केस मज़बूती सां वेंदो। बाक़ी अफ़ज़ल जोखियो अॼु हिननि कयो छा आहे, असां अॼु एॾा सारा आर्ग्यूमेंट करे आयासीं। मां पाण तमामु घटि कोर्ट में ॻाल्हाईंदो आहियां, पर अॼु तमामु घणी तयारी सां आहिनि ऐं पंहिंजा केस लॉ समेत अख़बारूं सॼियूं खणी आयूं ऐं कोर्ट खे क़ाइल करण में असां 90% कामयाबी हुआसीं। माना मुतमिन हुआसीं त अॼु एटीसी जा सेक्शन हिन केस में लॻंदा, लागू थींदा। पोइ बाद में जॾहिं असां ऑर्डर मालूम करण वियासीं त ख़बर पई त ही साहब एप्लीकेशन ई नॉट प्रेस करे आहिनि, माना अॻ में इहा बि शइ ख़तमु करे छॾियो। अच्छा, मतलब जेके एटीसी जा कलम लगना हुआ उन बाबत जेका दरख्वास्त ॾियणी उनखे उन ताईं विड्रा करे आयो, उतां ई विड्रा करे विया असांखे बग़ैर ॿुधाए। ऐं 164 जी बि असांखे ख़बर ई न। जॾहिं माना एतिरो केस में तव्हां डेंट विझंदो उहो त लास्ट थो थिए न। ऐं मां कंहिं बि ब्लेम नथो करणु चाहियां। असां सिर्फ़ु इहो आहे त हुन ग़रीब खे जंहिंजो खून नाहक थियो आहे उनखे इंसाफ़ मिले ऐं जेकॾहिं इंसाफ़ लाइ केरु बि उनजे घर मां बीहंदो, असां सभई दोस्त हुन सां गॾु बीहंदासीं। ऐं जॾहिं त हींअर बि मूंखे राष्ट्री साहिबु जेको तमामु सुठो लायर आहे, उन यकीन जी हालत मां बीहंदुसि। जेकॾहिं अदी शीरीन चवंदी त असां बीहंदासीं, जेकॾहिं उहे बीहंदा त असां बीहंदासीं। ॿियनि बि तमामु सुठे लायर ॻाल्हायो आहे ऐं ॿुधायो आहे त असां अञा दम आहे, कुझु करे सघूं था। ठीक है ज़ाहिरा, सिंध भी इन वक्त इन ही गाल जी उम्मीद रखे थी। सर थोड़ो जॾहिं अॼु अफ़ज़ल पारां 164 जो बयान ॾिनो वियो, कुछ वकीलन जा नाला भी अचन पिया, छा अवां चाहींदा त उनखे क्लियर कयो, अगर अवां न चाहे भी अवां जी मर्ज़ी आहे? सर ॻाल्हि इहा आहे त दुख थियो कोर्ट में जॾहिं मूं ॾिठो, जॾहिं जो अफ़ज़ल जोखे जो बयानु हली रहियो हुयो त मुदई जो वकील बि गॾु हुयो त ऐं मुल्ज़िम जो वकील बि सभु पाण में चई ॾिना पोइ सलाह मशवरो करे रहिया हुआ। मुल्ज़िम जो वकील, मुदई जो वकील ऐं अफ़ज़ल जोखियो? हा, मां हुनखे पंहिंजी सीट ते वेहण लाइ चयो, मूंखे बीठो थियो आहे वज़ीर खोसो साहिबु सीनियर वकील आहे। मां चयो हेॾा मुंहिंजे भरिसां सीट खाली आहे, होॾा अची वियो, पर हू न वेठो, हुनजे मथां बीह वियो। पोइ जिते का ॻाल्हि हेॾे होॾे थिए पई त हे ई चवंदो हे हिन कर हिन कर, बसि हे छा थी वियो। मुल्ज़िम जो वकील मुदई खे कीअं थो गाइड करे, ऐं हू पाण में सभु ॼण त हमसला हुआ का पहिरां जी का प्लानिंग हुई जेका असांखे ख़बर ई न। मुल्ज़िम जो वकील केरु हुयो? वज़ीर खोसो साहिबु। अच्छा,
ऐं ॿियो असांजो वकील हो शाहज़मान जोने जो, ये कोर्ट में ही माना कोर्ट रूम में नंढड़ी जज जो चेंबर हुयो, हुन में सिर्फ़ु मुलज़िम ॿ वकील असां हुआसीं। उते ई मूंखे पहिरियां फील कयो त कनि छा था, पर पोइ जॾहिं बयानु ई फिराई पोइ त मां सॼी गेम सम्झी वियुमि। पोइ ॾाढो ॾुख थियो, इन करे मां कोर्ट रूम मां ई निकिरी हले वियुसि। माना दिलि खे धक लॻो, जंहिंजे करे मां निकिरी वियुसि। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी सर प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते हिन वक्त में सिंध जे अवाम खे भी इहा उम्मीद आहे, जीअं मोहम्मद ख़ान शेख साहब ॿुधायो पए त अदी शीरीन भी चाहे पई त हिन मामले खे अॻिते वधाइजे ऐं क़ानूनी तौर ते जीअं शेख साहब ॿुधायो त इन जी पॉसिबिलिटी हिन वक्त में मौजूद आहे। अगरि जेके विक्टिम आहिनि उहे इन बाबति 64 जो बयान ॾियनि था ऐं इन बाबति जेका हिन वक्त सिंध में माहौल जुड़ियो आहे उन मां वाज़े तौर ते इहो इम्कान ज़ाहिर करे सघिजे थो त सॼी सिंध अदी शीरीन सां गॾु बीठल हूंदी नाज़िम वारे मामले ते। तोड़े जो जेको हुनजो भाउ आहे इन सॼे मामले ते उहो फिरी वियो आहे, उन ते हिन वक़्तु सख़्तु तनक़ीद बि थिए पई, पर इन में यकीनी तौर ते सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं, हिते वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार। हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं काल्ह गॾियल पार्लियामेंट जे इजलास में थियल कानून साज़ी जे हवाले सां जेके अपोज़िशन पारां चैलेंज करण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे, मुसलसिल उन मामले ते एहतिजाज बि कयो पियो वञे त केतिरा ई अहिड़ा कानूनी नुक़्ता आहिनि जंहिं ते एतिराज़ बि वाज़े तौर ते साम्हूं अचनि था। तोड़े जो DGISI वारे मामले ते बि अपोज़िशन पारां मुसलसिल सियासत कई वई ऐं उनजो ज़िक्र बि मुसलसिल थिए पियो। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जी DGISI सां मुलाक़ात थी ऐं सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे DGISI जो, जंहिंखां पोइ नओं DG अची पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालींदो। उनखां पोइ सियासत में इम्कानी तौर ते कहिड़ी तब्दीली थी सघे थी, अपोज़िशन जो कहिड़ो लाइअमल हूंदो, उन ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार सलमान आबिद साहब। सलमान साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया सर प्रोग्राम में वक्त देने के लिए। सबसे पहले तो बताइएगा कल जो कानून साजी हुई है, चाहे हम देखें आमिर लियाकत की उस वीडियो से या फिर उसके बाद की जो सूरत हाल है, आपकी इस पर क्या राय है? देखिए, पहली बात तो ये है कि असूली तौर पे तो होना ही चाहिए था कि इतनी अहम कानून साजी पर हुकूमत और अपोजिशन के दरमियान इत्तेफाक राय पैदा होना चाहिए था। असूल तो यही कहता है, लेकिन बदकिस्मती से इस वक्त हुकूमत और अपोजिशन के दरमियान जो डेडलॉक है उसकी वजह से हमें इत्तेफाक राय देखना नहीं मिला। यही वजह है कि एक तरफा कानून साजी की गई है और जमहूरियत में और पार्लिमानी सियासत में नंबर गेम्स की अहमियत होती है। हुकूमत ने नंबर गेम में अपोजिशन जमातों पर बरतरी हासिल की और अपनी मर्जी के जो कवानीन है उनको उन्होंने मंजूर करवा दिया है। तो एक सतह के ऊपर अभी एक बड़ा चैलेंज होगा कि इस कानून साजी के बाद की जो रसाइद है वो क्या पैदा होते हैं, अपोजिशन कैसे इसको डील करती है और क्या EVM के ऊपर और ओवरसीज पाकिस्तानियों को वाकई 2023 के इंतखाबात में वोट का हक मिल सकेगा, अगर हक मिलेगा तो उसका तरीकाकार क्या होगा, कि बहुत से सवालात हैं जो आने वाले दिनों में रिजॉल्व होंगे। लेकिन बहरहाल हुकूमत ने अपने जो वादा किया था कि वो हर सूरत में इलेक्ट्रॉनिक वोटिंग पर इलेक्शन करवाएगी और ओवरसीज पाकिस्तानियों को वोट देगी, वो तो मसला हल हो गया। लेकिन दूसरे साथ साथ उन्होंने ये भी साबित कर दिया कि पार्लियामेंट में अभी भी उनको बरतरी हासिल है और आपने देखा कि अपोजिशन के अपने 10 लोग कम हो गए। और जहां तक इस बात का ताल्लुक है कि उनको किसी ने इकट्ठा किया है, जैसे आमिर लियाकत की आपने मिसाल दी है, अब सवाल यह है कि पार्लिमान इतने चूचे तो नहीं है और ना इतने बदूड़े हैं और ना इतने बच्चे हैं कि इनको उंगली पकड़ के कोई ले आता है और ये उंगली पकड़ के फौरन जो है ना बाजा बजा के आ जाते हैं। भाई बात यह है कि अगर आपको कोई जल्ला आ रहा है तो आप ना आए, तो कोई तो आपको गोली मारने से तो रहा। लेकिन ये हमारे यहाँ एक बड़ा मसला बन चुका है कि बदकिस्मती से हमारी जो सियासी कुव्वतें, सियासी जमातें, अरकान असम्बली होते हैं, वो अमूमी तौर पर इस तरह के बहुत से इल्जाम लगाते हैं और हो सकता है उन इल्जाम में हकीकत हो, लेकिन अगर हकीकत है तो फिर ये लोग उनकी क्यों मनमानी उनकी बातों में आते हैं और आके वही कुछ करते हैं जो एस्टैब्लिशमेंट उनसे चाहती है। ये तो बुनियादी तौर पर कुछ जो मसाइल है हमारे अरकान पार्लियामेंट के। अच्छा सर, थोड़ा सा इस पर भी आगाह कीजिएगा। ज़ाहिर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के हवाले से तो हमने देखा
हुकूमत की ये कोशिश थी, फिर इलेक्शन कमीशन ने भी उस पर एतराज़ात लगाए। ना सिर्फ ये पर हुकूमत के जो अपने इत्तेहादी थे उनकी तरफ से भी एतराज़ात लगाए गए इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के हवाले से। तो सबसे पहले ये बताइएगा, मुमकिन के हवाले से तो ज़ाहिर जो बाज़ाब्ता मौक़िफ़ आ रहा है सामने के पाबंद नहीं आईनी तौर पर फ्री एंड फेयर इलेक्शन करवाने इलेक्शन कमीशन को, पर हुकूमत की क्यों आखिर ये जिद है कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के जरिए ही अगले इंतखाबात कराए जाएं? देखिए, मैं आपसे पूछता हूँ कि आप मुझे बता दें 70 से लेकर 2018 तक के कोई इंतखाब आप मुझे बता दें जिसको आप फेयर इंतखाब कहते हैं। सर, ये तो होने से पहले ही इंतखाबात। सवाल तो ये है ना, सवाल ये है कि जब 2018 तक के कोई इंतखाब हमारा फेयर नहीं हो सका, कोई रास्ता तो निकालना है आपको शफाफ इंतखाब का या नहीं निकालना, पहली बात तो ये है। और दूसरी बात ये है कि अगर हम 2023 का इलेक्शन भी पुराने तरीके से कराते हैं तो वही 2023 के इलेक्शन में भी नारे लगेंगे जो 2013 में 2018 में या उससे पहले लगते रहे। और सवाल ये है कि ईवीएम की जो वोटिंग है, एक बात ध्यान में रखेंगे, इमरान खान ने इलेक्शन नहीं करवाना 2023 का, ये इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कराना है और निगरान हुकूमत ने कराना है। वो निगरान हुकूमत जो है हुकूमत और अपोजिशन की बाहमी मुशावरत से बनेगी। इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट है, तो डर किस बात का अपोजिशन जमातों को, मेरी समझ से तो बाहर रखेगी। सूरत हाल हमने देखी और कुछ दिनों से हमें अपोजिशन एक्टिव नजर आ रही है। नवाज शरीफ साहब के हवाले से भी खबरें आ रही हैं कि वो शायद दिसंबर में वापस आ सकते हैं। आप किस तरह से देख रहे हैं आने वाले दिन सियासत में? इमरान खान के लिए क्या मसाइल पैदा होने वाले आने वाले दिनों में? मेरा ख्याल है कि नवाज शरीफ साहब, इमरान खान साहब ने तो भी अपोजिशन जमातों के लिए मसाइल पैदा किए हुए। ये तमाम अपोजिशन जमातें तो भी कह रही थी कि इमरान खान को घर भेजा जा रहा है, इसका दुश्मन ने तय कर लिया है, इमरान खान से उनकी कुर्सी हो गई है और अब इमरान खान इत्तेमाद का वोट भी खो चुके हैं असेंबली से। और वो सारी बातें जो इमरान खान को घर भेजने की थी वो कर रहे थे, लेकिन जो कल के नताइज है वो तो बड़े मुख्तलिफ है। और अब तो इल्जाम लगाया जा रहा है कि इत्तेहादी जमातों को एस्टैब्लिशमेंट के कहने पर इमरान खान की हिमायत पे मजबूर किया गया है। तो इसका मतलब है वो जो कहा जा रहा था कि सेम पेज पे नहीं रहे, तो कल हमें सेम पेज पे नजर आए हैं। इसलिए आने वाले दिनों में आपको लगेगा कि अपोजिशन बहुत। सर, फिर इसमें क्या आपको लगता है कि क्यों फिर इतनी जल्दी की गई, खासतौर पर जो मौलाना साहब ने सवाल उठाया है रिटायरमेंट से पहले? नहीं, ये तो फजूल किस्म की बातें यार कि जल्दी की गई है। पिछले 1 साल से ये ईवीएम का मसला चल रहा है और ओवरसीज पाकिस्तानियों का मसला चल रहा है, और अभी भी अगर आप इसको आज न करते तो कल हो जाता। इस जादू टोने के चक्रों में तो ना पड़े भैया, आप जैसे संजीदा लोग गया इन चक्रों में पड़ गए आप तो। सलमान साहब, फिर इस पर ये बताइएगा, जो इस वक्त हम सूरत हाल देख रहे हैं, ज़ाहिर एक तो मामला जिस तरह से महंगाई के हवाले से और जिस तरह से IMF की शराइत के हवाले से या मुल्क की मुआशी सूरत हाल है वो हुकूमत के लिए परेशान कुन है। और इस वक्त तक जो मुआशी तजनिगार हैं वो यही कह रहे हैं कि इस वक्त तक कोई ट्रैक भी नजर नहीं आ रहा कि किस तरह से महंगाई को कंट्रोल किया जाएगा। दूसरी तरफ हम देख रहे हैं अपोजिशन मुसलसल ये कोशिश कर रही है, इसके ऊपर वो निकलने की भी इस वक्त ठान चुके हैं कि वो आगे इस पर एहतजाज करेंगे। तो आपको क्या लगता है कि क्या वजह है हुकूमत की जो मुआशी टीम है उसमें इतनी अहलियत नहीं है, या फिर सिर्फ वो लोग हैं जिनका आवाम से कुछ नहीं जाता जिसकी वजह से सूरत हाल है? देखिए, ये सही है कि इस वक्त पाकिस्तान में मईशत की जो सूरत हाल है वो बहुत बुरी है और महंगाई और बेरोजगारी, माशी बर्बादी के मामला भी बहुत सारे फहरिस्त है, इसमें कोई शक नहीं है। अब लोगों में बड़ी परेशानी पाई जाती है हुकूमत की कारकर्दगी के बारे में भी। लेकिन सवाल ये है कि देखिए 2 तरह के मसाइल हैं। एक मसाइल तो वो है जो हमें आलमी सतह से नजर आ रहे हैं, जिस किस्म की महंगाई दुनिया में आई है उसी किस्म की महंगाई पाकिस्तान में आई है। हुकूमत का फॉल्ट लाइन ये है कि हुकूमत गवर्नेंस के मामला में काफी नाकाम नजर आती है। उसका प्रोविंशियल अच्छे तरीके से काम नहीं कर रहा, जिसकी वजह से जखीरा अंदोजी, मुनाफाखोरी जो है वो हमें अरूज से नजर आती है। महंगाई जो है, मनमानी कीमतें जो है वो वसूल की जाती है। ये सब चीजें हम देखने की कोशिश कर रहे हैं। लेकिन आप इसका जहाँ तक माशी टीम का ताल्लुक है, आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ कि हमारी जो बहुत स्पेशल पॉलिसियां जो है वो IMF की बरूने मिन्नत होती है। अभी भी 5 शराइत के ऊपर जो IMF का पैकेज जो है मंजूर होने जा रहा है, उसमें बिजली की कीमतें भी बढ़नी थी, उसमें टैक्सेशन भी लगनी है, उसमें और चीजें भी लगने लगती है। अब होगी तो प्रेशर तो आएगा, इसमें कोई शक नहीं है। लेकिन देखिए ना, बात यह है कि अगर इमरान खान की हुकूमत 2023 के इंतखाबात से पहले माशी सूरत को ठीक नहीं करेगी, महंगाई को ठीक नहीं करेगी, तो उसकी एक बड़ी भारी कीमत जो है तहरीक इंसाफ को जो है वो आने वाले इंतखाबात में तय करनी पड़ेगी। यही सियासत होती है।
अब सर थोड़ा सा इस पर भी फिर बताइएगा। ज़ाहिर है जो एक तरफ हम मुआशी सूरत हाल देख रहे हैं वो हमारे सामने है, जिस पर जो आम आवाम है वो मुसलसल परेशानियों का शिकार भी नजर आती है। आपको इसकी क्या वजह नजर आती है अपोजिशन के हवाले से? जो हमने देखा जब इमरान खान साहब आए थे तो उस वक्त भी ये अंदाजा था और ये बातें हो रही थी कि ये ज्यादा अरसा इसलिए नहीं चल सकेगा क्योंकि अपोजिशन की दो बड़ी जमातें इस वक्त अपोजिशन में हैं। तो क्या वजह है कि इमरान खान को वो जो ताकतवर अपोजिशन थी वो भी कुछ नहीं कर पाई और कल तक के जो मामला थे उसमें भी हमने देखा कि उनके ही मेंबर असेंबली में नहीं आए और हुकूमत कामयाब हो गई? देखिए, इस वक्त की जो अपोजिशन है वो सिवाय अपनी जात को बचाने के अलावा कुछ नहीं कर रही। उनके ऊपर संगीन नौयत के मुकदमात हैं, नैब से मुतल्लिक मामलात हैं, वो तो उससे बचने की कोशिश कर रही है। अवामी सियासत तो उनका मसला ही नहीं है और ना वो अवामी मसाइल के बारे में तो समझता है। अभी भी देखिए, जैसे आपने भी कहा, मैंने भी कहा कि मुल्क में बड़ी सख्त महंगाई है और लोग बड़े परेशान है। आप देख लीजिए अपोजिशन के जलसों में महंगाई की जो रैलियां हुई है उसमें कितने लोग आए हैं। कहीं आप अंदाजा लगाइए ना कि अगर लोग इमरान खान से मायूस हुए हैं तो इसका मतलब ये नहीं कि वो जरदारी साहब की मोहब्बत का शिकार हो गए, बिलावल साहब की मोहब्बत का शिकार हो गए, या नवाज शरीफ की या शहबाज शरीफ की मोहब्बत का शिकार हो गए, या फजलुर रहमान की तरफ देख रहे हैं। अगर उनको इमरान खान से मायूसी हुई है तो उससे कई गुना मायूसी तो उनको इन अपोजिशन जमातों से है जो काफी बरसों तक इक़्तिदार में रही है लेकिन कुछ नहीं कर सकती। ठीक सर, आखिर में थोड़ा सा ये भी बताइएगा, ज़ाहिर मुल्क में इस्टेब्लिशमेंट का रोल रहा है सियासत में और हमने जो सूरत हाल देखी कुछ दिन पहले तक वो इस तरफ ही बता रही थी, ख़ासतौर पर डीजीआई के मामले पर जिसमें हुकूमत ने जो डेट दी उस पर ही तैनाती हो रही है और जो बातें हो रही थी हुकूमत के हवाले से वो भी हुकूमत ने कर दिखाई। आगे आप इस्टेब्लिशमेंट का रोल किस तरह से देख रहे हैं सियासत में और खासतौर पर पीटीआई हुकूमत के साथ? इस्टेब्लिशमेंट का रोल हमारी सियासत में हमेशा से रहा है, पालतस भी रहा है, इसमें तो कोई दो आरा है ही नहीं। और अभी भी ये देखिए ना, मिसाल के तौर पर जो कहा जा रहा था कि इस्टेब्लिशमेंट इमरान खान से नाराज हो गई है तो फौरी तौर पर अपने आप को पेश कर दिया अपोजिशन जमातों ने कि हम आपकी खिदमत करने के लिए तैयार हैं, आपकी शराइत पर नौकरी करने के लिए तैयार हैं, आप इमरान खान को बाहर निकालें, हमारे साथ सियासी पिंगे बढ़ाएं, हमारे साथ इक़्तिदार की सियासत करें, हम आपके साथ हैं। लेकिन अब उनको फिर दोबारा मायूसी हुई है, उनको लगता है कि इमरान खान साहब ने और एस्टैब्लिशमेंट के मामला जो खराब हुए थे शायद वो दुरुस्त हो गए हैं, इसलिए आप उनसे तो सर क्या ये जो अपोजिशन की जमातें ये सिर्फ इसलिए बाहर निकलती हैं कि उनको अपना स्पेस चाहिए या वाकई अवाम की फिक्र भी है जो जमहूरियत और बालादस्ती की बात मुसलसल सुनते हैं अपोजिशन की जानिब से? देखिए, अवाम की फिक्र जरदारी साहब को, बिलावल साहब को, नवाज शरीफ को, फजलुर रहमान को या शहबाज शरीफ को कहाँ से आ गई, ना इमरान खान को आई है। भैया ये सब लोग अपने अपने इक़्तिदार की सियासत करते हैं, ताकत की सियासत करते हैं। इस वक्त भी अपोजिशन का जो एजेंडा है वो सिर्फ ये है कि हमें 2023 के इंतखाबात में पॉलिटिकल स्पेस दी जाए, इक़्तिदार के अंदर शराकतदारी दी जाए और हम जो है ना वो जमहूरियत के नारे लगाएंगे, कानून की हुक्मरानी के नारे लगाएंगे, पार्लियामेंट की पालादस्ती के नारे लगाएंगे। असल मकसद जो है वो इन नारों के पीछे जो है इस्टेब्लिशमेंट से कुछ लो और कुछ दो की बुनियाद पर अपने मामला तय करने होते हैं। और इस वक्त भी आप देख लीजिए, मैंने आपको कई प्रोग्रामों में कह चुका हूँ कि पीपल्स पार्टी के इस्टेब्लिशमेंट के साथ राब्तों में है, शहबाज शरीफ साहब इस्टेब्लिशमेंट के साथ राब्तों में है और सब अपने अपने मामला को दुरुस्त करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अभी तक तो ये मामला दुरुस्त नहीं। तो क्या जरूरत है कि एस्टेब्लिशमेंट इस मुल्क की सियासत में इन्वॉल्वमेंट नहीं छोड़ता और जो बात होती है कि जो जिसका जो किरदार है वही अदा करना चाहिए वो नहीं होता? देखिए, उसके ना छोड़ने की एक बड़ी वजह, एक तो खुद एस्टैब्लिशमेंट का अपना रवैया भी हो सकता है और दूसरा वजह यह है कि हमारी सियासी जमातें जो है अपने आप को डेमोक्रेटिक बनाने के लिए बिल्कुल तैयार नहीं है। वो भी वही काम करती है जो एस्टैब्लिशमेंट करती है। अगर एस्टैब्लिशमेंट चोर दरवाजा इख्तियार करती है तो हमारी सियासी जमातें भी चोर दरवाजों के जरिए जो है ना इक़्तिदार की सियासत बनाने के लिए तैयार होती है, ना अपनी सियासी जमातों के अंदर जमहूरियत लाती है, ना अपनी पार्टियों को मजबूत करती है। और जब भी जो है ना कंस्पायरेसी थ्योरीज के जरिए कुछ लोग कुछ लोगों की बुनियाद पर मफादात का सौदा करती है, ये दोनों तरफ के फॉल्ट है। हमारी सियासी कुव्वतों का भी फॉल्ट है और एस्टैब्लिशमेंट का ज्यादा फॉल्ट है, इसमें कोई शक नहीं है। बहुत शुक्रिया आपका सलमान आबिद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते ॿिन्ही पासनि खां असांखे इन क़िस्म जी सूरत हाल नज़र ईंदी आहे। गुज़िरियल केतिरे अरसे खां जेका रोल आहे ख़ासि तौर ते इस्टेब्लिशमेंट जो सियासत में उन ते केतिरा ई सवाल थींदा रहिया आहिनि। हुकूमत जे हवाले सां तोड़े जो अपोजिशन इहो बार बार ॿुधाए पई त हाणे शायदि उहो हिकु पेज नाहे रहियो, उन में डेंट अची चुको आहे, पर असां काल्ह ताईं ॾिठोसीं सूरत हाल क्लियर हुई ऐं हुकूमत जेके बिल चाहे पई 33 बिल उहो हुकूमत पास कराइण में बि कामयाबु हुई ऐं
हुन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते जेको वॾो मामिलो हो अपोज़िशन जा जेके मेंबर हुआ उहे पूरा असेंबली में मौजूदु न हुआ। उतां असां ॾिठोसीं त अपोज़िशन जा केतिरा ई अहिड़ा मेंबर हुआ जेके काल्ह असेंबली सेशन में शामिल न थिया ऐं जेके हुकूमत जा केतिरा ई मेंबर हुआ जेके बीमार हुजण जे बावजूदि एम्बुलेंसुनि ते बि क़ौमी असेंबली जे इजलास में पहुता ऐं ख़ासि तौर ते जेका गुज़िरियल कुझु अरसे खां असांखे सूरत हाल नज़र अचे पई DGISI वारे मामले ते उहा बि हुकूमत जे हवाले सां कंहिं हद ताईं हिन वक़्त ताईं त हल थींदे नज़र अचे थी। ॾिसणो इहो आहे त अॻिते सूरत हाल किथे वञी बीहे थी, अपोज़िशन ख़ासि तौर ते कहिड़ो प्लान जोड़े थी अॻिते जे लाइ त कहिड़े तरीक़े सां सियासी मामला हलाइणा आहिनि ऐं अगरि एहतिजाजी तहरीक हलाइणी आहे या असेंबली मां का तब्दीली आणणी आहे त छा उन ते अपोज़िशन गॾिजी वेंदी ऐं छा सियासत में जेको एस्टेब्लिशमेंट जो रोल आहे उहो ख़तमु थी सघंदो या घटि थी सघंदो, उन लाइ को किरदारु अदा कयो वेंदो या सूरत हाल अहिड़ी ई रहंदी। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलावाही।